समूरे मुल्क जियां ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पिण जश्न आज़ादी डायमंड जुबली मुख्य तकरीब टी कमिश्नर सेक्रेटरीट में थी। इन मुख्य तकरीब में जश्न आज़ादी परचम कुशाई कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद रशीद अहमद ज़रदारी और डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पंवर कई। जॾहिं त पुलिस दस्ते पिण सलामी पेश कई। जनाब अदालत बकाया कार्रवाई की इजाजत। दो कतार मिजान ब्रिगेड इजाजत ली और सलामी के लिए तैयारी ली। सिंध पुलिस का चाको चौबंद दस्ता एएसआई अब्दुल ऑफिशियल्स को सलामी पेश करेंगे। स्टूडेंट्स मुख्य तकरीब में स्कूली ॿारनि मिली नगमन और टेबलोस पेश करे खूब दाद हासिल कयो। वतन हम है तेरी शम्मत परवानों में, जिंदगी होश में है जोश है ईमानों में। वतन हम है तेरी शम्मत परवानों में, जिंदगी होश में है जोश है ईमानों में। वतन हम है तेरी शम्मत परवानों में। वतन हम है तेरी शम्मत परवानों में, जिंदगी होश में है जोश है ईमानों में। वतन हम है तेरी शम्मत परवानों में। तेरे मजदूर की आंखों के शरारे लेकर, तेरे दहकान के माथे के सितारे लेकर, चांदनी बोएंगे झुलते हुए मैदानों में। वतन हम है तेरी शम्मत परवानों में, जिंदगी होश में है जोश है ईमानों में। वतन हम है तेरी शम्मत। आज पाकिस्तान जी सॼी क़ौम खे जिथे भी पाकिस्तानी पूरी दुनिया में रहन था, पाकिस्तान जी 75वीं आज़ादी जी मुबारकबाद ॾियां थो। ऐं ज़िला शहीद बेनज़ीराबाद में जेका तकरीब थी आहे, बल्कि असां पूरी डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद में अॼु पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। ऐं असांजो इहो अज़म आहे त इंशाअल्लाह ताला असांजो ही मुल्क तरक्की कंदो, इंशाअल्लाह दुनिया जे तरक्की याफ़्ता क़ौमनि में शामिल थींदो। अॼु तव्हां ॾिठो त असांजे महिमाननि असांजे शहदा खे यादि कयो, कश्मीर जी अवाम जिन सां ज़ुल्म थी रहिया आहिनि उन्हनि खे यादि कयो। त मां सम्झां थो त अॼु हिकिड़ो वॾो ॾींहुं आहे असां पाकिस्तानियुनि जे लाइ। इंशाअल्लाह ताला अहिड़ियूं ख़ुशियूं अल्लाह ताला असांखे नसीब करे। मुल्क बणाइण में कायद मोहम्मद अली जना साहब पूरो कयो ऐं फर्दर हुन ख्वाब जी तामीर अञा नामुकम्मल आहे। त मां चवां थो त जेकॾहिं असां गॾिजी कमु कयूं त उहो जेको मेन ख्वाब जी सॼी ताबीर हुई उहो असांजो फ़र्ज़ु आहे, असां ते आयल आहे त जीअं असां हुनखे पूरो कयूं त इनशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे त असांजो शुमार दुनिया जे डेवलप्ड वर्ल्ड में थिए। तमामु बहितरीनु तव्हां ॾिसो हूंदो त तमामु आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस थी, त हीअ शइ शो करे थी त केतिरो असां वटि टैलेंट आहे। त इनशाअल्लाह ताला मां सम्झां थो त असां सभु गॾिजी जेकॾहिं कोशिशि कयूं पंहिंजे
पंहिंजे प्रोफेशन्स में त तमामु जल्द असां जेको आहे तो हिकिड़ो ज़बरदस्त जेको असांजो शुमार थींदो उहो तरक़ी याफ़्ता मुल्कनि जे विच में थींदो। जो करोड़े शुक्र अदा थो कयां त असां हिकु आज़ादु मुल्क में पैदा थिया आहियूं ऐं हिते हिकिड़े मुल्क जी तवील जिदोजहद के बाद जो आज़ादी थी ऐं इन सां गॾोगॾु असांखे हिन ॾींहं ते उन्हनि शहीदनि खे न विसारणु घुरिजे जिन हिन आज़ादी जो तहफ़ुज़ कयो। उन शहीदनि में असांजा हर तबिके सां जेके माण्हू आहिनि उहे शामिलु आहिनि। उहे दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु जंग में इन क़ौम जो अज़म साम्हूं आयो ऐं असांजी आर्मी नेवी एयरफोर्स असांजी एजेंसीज़ असांजी सिंध पुलिस असांजी पाकिस्तानी सॼी पुलिसिस उन्हनि में उन्हनि पंहिंजी जान जा नज़राना ॾेई करे दहशतगर्दी खे नाकाम कयो ऐं अॼु तव्हां ॾिसो था हिकिड़ी अमन जी फ़ज़ा इहा तवील जिदोजहद खां पोइ थी आहे ऐं इन सां गॾोगॾु असां सभिनी खे अॼोके ॾींहं ते हिकिड़ो अहद करणु घुरिजे त हिन मुल्क खे अज़ीम खां अज़ीम तर मुल्क ठाहिणो आहे। पुरमसरत मौक़े ते मां पंहिंजे हमवतननि ऐं ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे माण्हुनि खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो। मां इहो मैसेज ॾियणु चाहियां थो त हीउ जेको मुल्क आहे अनथक महिनत ऐं असांजे माण्हुनि जी क़ुर्बानीनि सां वजूद में आयो। तंहिंजे करे मुंहिंजी गुज़ारिश आहे हर पाकिस्तानी खे हर माण्हू खे बाबा हिन मुल्क खे पंहिंजो ओन कनि ऐं हिन जी जेका तरक़ी जे लाइ पंहिंजो पाण पतोड़ीनि ऐं इंशाअल्लाह ताला जीअं ग़रीब हारी जीअं ग़रीब मज़दूर महिनत करे थो साॻे तरीक़े सां मां सम्झां थो जेको मख़सूस तबिको आहे उहो जेकॾहिं पाकिस्तान में पंहिंजो महिनतूं हुन में लॻाए त उहो ॾींहुं परे न आहे जो पाकिस्तान तमामु तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शामिलु थिए। जश्न आज़ादी जी हिन मुख्य तक़रीब में मुक़ररनि चयो त ख़ुशनसीब आहियूं जो हिन आज़ाद फ़िज़ा में जी रहिया आहियूं।